शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा विकटी जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करे मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजी बाप परमात्मा खे सभु मन जी ॻाल्हियूं ॿुधाए थी। ओम शांति। अॼु मिठा मिठा शे बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था कि आत्मा में अथाह शक्ति हूंदी है। आत्मा में अगर शक्ति आहे त वो पंहिंजे जीवन में कॾहिं बि कहिड़े बि कारण रुकदी न आहे। पंहिंजे जीवन में सदा ई अॻियां वधदी वेंदी। त बाबा चए थो, ॾिसो गणेश खे अष्ट विनायक बि चवंदा आहिनि। हिन जा 8 अलॻि अलॻि नाम, अलॻि अलॻि मंदिर आदि ठाहींदा आहिनि। त बाबा चए थो कि उहा उन आत्मा जो मूंखे यादि करे शक्ति वतई त उन 8 शक्तियुनि जा अलॻि अलॻि मंदिर अलॻि अलॻि रूप में ठाहे रखियो। जीअं गणेश हिकु नाम बि रखियो अथनि हुनजे मंदिर जो, मोरेश्वर, श्री मोरेश्वर। अर्थात आत्मा में उहा शक्ति जंहिंसां असांजी परमात्मा खां असां उहा शक्ति वठूं, जंहिंसां असांजी बुद्धि शुद्ध पवित्र थी वञे। त गणेश जी आत्मा भी परमात्मा खे यादि करे पंहिंजे अंदर शक्ति भरे, जंहिंसां हुनजी बुद्धि शुद्ध थींदी, पवित्र थींदी। त हुनजो नाम ईअं करे माण्हू मोरेश्वर रखी छॾियो। त बाबा चए थो हुन त मूंखां वरितई न, त लेकिन माण्हू हुन मंदिर में वञी करे उन सां इहे घुरदा आहिनि कि असांखे बि उहा शक्ति ॾियो जंहिंसां असांजी बुद्धि शुद्ध थी वञे। बुद्धि शुद्ध थींदी वेंदी आहे न त जीवन में परिवर्तन ईंदो वेंदो। सभु चईंदा आहिनि न, सभु कोई होशियारु हूंदो आहे त चईंदा आहिनि हिनजी बुद्धि सुठी आहे। कोई सदा सभिनि जे लाइ सुठो सोचंदो आहे त चईंदा आहिनि हिनजी बुद्धि में सुठी सुठी ॻाल्हियूं आहिनि। छोकी मन त उहो ई सोचंदो आहे न जेको बुद्धि में आहे। तो मन अगर उल्टी सुल्टी सोचे तो चईंदा आहिनि हिनजी बुद्धि ख़राब है। त ये परमात्मा खां न शक्ति वठे। त असांखे बि परमात्मा खे यादि करे संकल्प करणो आहे, बाबा जी यादि में मुंहिंजी आत्मा जी बुद्धि शुद्ध थी वञे, पवित्र थी वञे। बाबा चए थो गणेश जो हिकु नाम वर्ध विनायक भी रखियो। इन जो मतलब कि हुनजी आत्मा खां शक्ति वठे। हुनजी आत्मा मूंखां एतिरी शक्ति वठई, एतिरी सम्झ वठई कि हुनजी सभु मनोकामना पूरी करे सघे। वो पंहिंजी इच्छाऊं पूरी करण जे लाइ माण्हू चवंदा आहिनि भई भॻवान मुंहिंजी इच्छा पूरी करे छॾे, लेकिन भॻवान कंहिंजी इच्छा न पूरी कंदो। भॻवान आत्माउनि खे ज्ञान गुण शक्तियूं ॾींदो, वरदान ॾींदो। तव्हांखे वरदान ॾींदो कि तव्हां सफल थियो। लेकिन जॾहिं असां हर कर्म कंदे हुए यादि रखंदासीं कि मूंखे परमात्मा वरदान ॾिनो अथई कि मां सफल आत्मा आहियां, त उहो कम में ईंदो। त ही परमात्मा बि असांजी कोई मनोकामना पूरी न कंदो, असांखे गुण शक्तियूं सम्झ ॾींदो आहे जिससां असां पंहिंजी जेकी बि इच्छाऊं हुजनि हुनखे खुदि ई पूरो करे सघूं। त ईअं ई गणेश खे माण्हू चवंदा आहिनि कि महादानी आहे, वरदानी दृष्टि ॾींदो आहे जिससां असांजी सभु मनोकामना पूरी थी वेंदी आहे। त हिनखे बि ॾियण वारो परमात्मा आहे। त असांखे बि जो अलॻि अलॻि नाम जा मंदिर ठहियल आहिनि श्री गणेश जा, अलॻि अलॻि में अष्ट शक्ति, अष्ट विनायक, त हुनजो अर्थ सम्झी करे असांखे बि परमात्मा खां एतिरी शक्ति
गुण ध्यान रखणो आ। इतरा परमात्मा का पंहिंजी बुद्धि रूपी झोली वरदाननि सां भरणी आ ताकि असां खुद जी सब मनोकामनाएं पूरी करे सघूं। ऐं ॿियनि जी बाबा चए थो श्री गणेश जो हिकु नाम विघ्नेश्वर भी रखंदा आहिनि, भई जंहिंसां उहो ॿियनि जा विघ्न दूर करे सघे। त बाबा चए थो ॾिसो कोई भी विघ्न अचे तो, कोई भी रुकावट अचे थी कम में, तो उन रुकावट के पार करण लाइ असांखे शक्ति खपे, सम्झ खपे न, गुण हुजणा खपनि उनखे पार करण लाइ। अनेक प्रकार जा विघ्न आहिनि, कंहिंमें गुणनि जो कमु ईंदो आहे, कंहिंमें शक्तियुनि जो, कंहिंमें सम्झ कमु ईंदी आहे। त गणेश भी आत्मा भी परमात्मा खे यादि करे परमात्मा का ये सब बताई ऐं पंहिंजे जीवन में सब विघ्ननि खे पार करे जीवन में अॻियां वधियो। त ईअं ई बाबा चए थो जीअं गणेश मुंहिंजी स्मृति में रही करे पंहिंजे विघ्ननि खे पार कयो ऐं हर कार्य निर्विघ्न रूप में पूरो कयो, त तव्हां भी सिर्फ़ विघ्न विनाशक गणेश विघ्नेश्वर जी पूजा न करो, आरतियूं न करो, पंहिंजे अंदर एतिरी शक्ति भरो, एतिरी सम्झ भरो परमात्मा खे यादि करे कि असां पंहिंजे जीवन में जेका भी विघ्न अचनि था उनखे सहज ई पार करे सघूं। हिकु हुनजो बाबा चए थो हिकु हुनजो नाम महागणपति भी रखंदा आहिनि। अर्थात गणेश जी आत्मा में सभिनि जे अपराधनि खे स्वयं में समाए छॾंदी आहे, अर्थात उन्हनि खे क्षमा करे छॾंदी आहे। क्षमा करण जी एतिरी महान शक्ति जंहिंमें हूंदी आहे न उनखे महागणपति चइबो। त बाबा चए थो कि हाणे तव्हां भी मूंखे यादि करे पंहिंजे अंदर शक्ति भरो। और जॾहिं तो सभिनि खे ॾिसंदासीं न भई सभी आत्मायूं मुंहिंजा भाउ आहिनि, ॾिसो कोई वॾो हूंदो आहे, कोई अगर नंढो माण्हू ग़लती करे अंदर तो समझदो आहे न भई अञा ये नंढो आहे, हिनखे अनुभव कोन अथसि, ॿाहिरां हुनखे सम्झाईंदो, लेकिन अंदर तो समझदो न कि अञा हिनखे अनुभव कोन अथसि। सम्झ में अची वेंदो न भई ॿार जी, कई ॿार हूंदा आहिनि नंढेपन खां ई समझदार हूंदा आहिनि, ऐं कंहिंमें न हूंदी आहे त वॾे ताईं भी उहे रहंदा आहिनि, धीरे धीरे सिखंदा आहिनि, लेकिन माउ पीउ माण्हू तो समझी वेंदा आहिनि। गणेश भी सभिनि जे गणेश जी आत्मा भी सभिनि जी भूल चुकियूं अपराध पंहिंजे अंदर समाए छॾंदी, कंहिंखे ॿुधाईंदी न हुई इहो अहिड़ो आहे, हिन हीअं कई अहिड़ो आहे हीअं न कंदी, ऐं पोइ समाए करे हुनखे क्षमा कंदी मतलब मन में भी न रखती, परमात्मा खे ॾेई करे ऐं हुनजे लाइ सोचे करे कि न ये ठीक थी वेंदी ऐं हुनखे क्षमा भी करे छॾी। त इन करे हुनखे महागणपति चइबो। त असां में भी परमात्मा चए थो तव्हां भी पंहिंजे अंदर एतिरी शक्ति धारण करो कि तव्हां ॿियनि जी ग़लतियुनि खे समाए सघो, हुननि खे क्षमा करे सघो। हिकु गणेश जो नाम आहे चिंतामण, श्री चिंतामण, अर्थात गणेश जी आत्मा सदा प्रभु चिंतन में रहंदी। प्रभु चिंतन सां छा थींदो आहे कि सर्व जी व्यर्थ चिंताएं खे समाप्त थी वेंदियूं। भई अगर असां एॾी शक्तिशाली परमात्मा जी यादि में, हुनजे चिंतन में, हुनजी ॻाल्हि यादि था करूं, हुनजे गुण था ॻायूं, हुनमें छा छा शक्तियूं आहिनि, कीअं उहो कमु कंदो आहे, सदा इहे अंदर ई मन में मनन चिंतन हले थो, त ऑटोमेटिकली दुनिया में जेकी ॻाल्हियूं हलंदियूं आहिनि न, हिन ईअं कई अहिड़ो आहे, ईअं आहे, ऐं जो भी व्यर्थ चिंतन हलंदो आहे पुराणी, असांखे समय ई न हूंदो इहे सभु ॻाल्हियूं सोचण। एॾे वॾे बाप परमात्मा जे बारे में सोचूं था, उनजे ज्ञान जी, उनजी महिमा जी अंदर मन ई मन में उनजी महिमा था करूं, त ॿी ॻाल्हियूं त कम जी न आहे। ऐं बाबा चए थो तव्हां मुंहिंजो चिंतन कंदव न
तो तव्हांजे जीवन में जेकी भी ॻाल्हि हूंदी, परेशानी हूंदी या कुछ भी, उनजी चिंता मां कंदमि। तव्हां बसि मुंहिंजो चिंतन करो। त गणेश जी आत्मा भी प्रभु चिंतन में रहंदी, इनजे कारण उनजे जीवन में सब चिंतायूं समाप्त थी। त असांखे भी प्रभु चिंतन करणो खपे, व्यर्थ चिंताउनि खे समाप्त करण जो। त हिकु ई ॻाल्हि माण्हू घणे सालनि खां सोचंदो रहंदो न। अॼुकल्ह माण्हुनि खे इहे बीमारियूं, डिप्रेशन, मथो, सर में दर्द, ये सभु छो थो थिए? क्योंकि असांजी आत्मा हिते भ्रुकुटी जे विच में मगज जे पासे में वेठी आहे, ऐं जॾहिं आत्मा ज्यादा कंहिं ॻाल्हि जे लाइ सोचती आहे न, त हुनजे मगज ते ई असर पवंदो, या पोइ मथो सूर थींदो, या मगज कम न कंदो, या पोइ डिप्रेशन में अची वेंदा। त बाबा चए थो, ऐं हिन समय जेकी दुनिया में ॻाल्हियूं हलनि थियूं न, हुनजे बारे में तव्हां चिंतन कंदा न, हिन ईअं छो कयईं, हिन ईअं छो कयईं, ख़राब आहे, इट्स अ वेस्ट ऑफ टाइम, फालतू ॻाल्हियूं। कंहिंखे अॼुकल्ह त ॾिसो खुलेआम कंहिंखे बि माण्हू गोली थो मारे, चक थो मारे, मारे थो छॾे, कुझु अॼुकल्ह बिल्कुलु अनकंट्रोल थी वियो आहे न दुनिया। बाबा चए थो अञा ॿियो थींदो, अञा ॿियो थींदो छो? छोकी अंत आहे, हाणे सभिनि खे पंहिंजो पंहिंजो हिसाब किताब चुकतो करणो। तव्हां वेही सोचंदव हिन ईअं छो कयईं, हिनखे गोली छो मारी, हिनखे जहर छो ॾिनई, हिन फांसी छो पंहिंजे पाण खे, हिनखे छो ईअं कयईं, सभु फालतू ॻाल्हियूं। ही सम्झी वठो कि हाणे अंत समय, हाणे सृष्टि ते जेको 5000 साल जो चक्कर पियो हले न, हुनजो अंत अची वियो। हाणे वरी खां चक्कर शुरू थियण वारो आहे। त ॾिसो अंत में सभिनि जो जेको बि हिक ॿिए सां हिसाब किताब आहे उहो चुकतो त कराइणो पवंदो न। त हिन करे माण्हू कुझु बि नथो ॾिसे, साम्हूं आयो मारो। त बाबा चए थो इहे सभु ॻाल्हियूं, ये सभु जेकी दुनिया में ॻाल्हियूं आहिनि, या तव्हांजे जीवन में ॿियो बि कोई चिंतायूं आहिनि न, सभु चिंतायूं समाप्त थी वेंदी। तव्हां प्रभु चिंतन करे त ॾिसो। सिर्फ़ु माण्हू ॻाईंदा आहिनि, सुठो लॻंदो आहे, प्रभु चिंतन शब्द सुठो लॻे थो, माण्हू चवनि करो त सुठो थो लॻे, लेकिन जॾहिं तव्हां करे ॾिसो न त हुनजो रस अलॻि ई ईंदो। त बाबा चए थो हाणे गणेश बि मुंहिंजी चिंतन कई, तॾहिं सभु चिंताउनि खे समाप्त करण वारो थी। त तव्हांखे बि हाणे मुंहिंजे चिंतन में रहणो आहे, ताकि तव्हांजी सभु चिंतायूं समाप्त थी वञनि। बाबा चए थो गणेश जो हिकु नाम आहे बलालेश। हिनजो अर्थ छा? गणेश जी आत्मा निरंतर मुंहिंजी स्मृति में रहंदी हुई न, त अनेक परिस्थितियुनि जो सामनो करे सघंदी है। अॼु कोई बि परिस्थिति अचे थी त माण्हू सामनो नथो करे सघे न, या हलचल में थो अची वञे, या हारजी थो वञे, या पंहिंजे शरीर जो ई घात थो करे छॾे, या बीमार थो थी वञे, या सभिनि खां सहज हार्ट अटैक न। थोरो बि माण्हू अॼुकल्ह अहिड़ी वड़ी ॻाल्हियूं या खाइण पीअण में हेठि मथे थिए थो त हुन सां हार्ट अटैक त अॼुकल्ह कॉमन सी बीमारी आहिनि। त बाबा चए थो या कोई न कोई बीमारी जे वश थी थो वञे, बीपी वधी थो वञे, अलाए छा छा थो थी वञे, छो? छोकी अनेक परिस्थितियुनि जो सामनो करण जी शक्ति न आहे न। हाणे कोई माण्हू हाणे शरीर त छॾिणो ई आहे आत्मा खे, हिकु न कीअं बि शरीर छॾे थो। चलो अॼुकल्ह अचानक कोई कीअं बि शरीर छॾे थो, ही त दुनिया में कॉमन थी वियो आहे न। हाणे त असांखे सम्झ में अचणो खपे, अची वञणो खपे। त पहिरियों त चलो न हुयो दुनिया में, लेकिन हाणे त थिए थो, कॾहिं बि कोई आत्मा शरीर छॾे थी, कुझु पतो नथो पए। त बाबा चए थो दुनिया में घाटा बि ॾाढा था पवनि, पैसा न आहिनि, कमाई न आहे, धंधो न आहे, हिक सां न आहे, पूरी दुनिया सां आहे। चलो हाणे त कोरोना आयो त सभिनि सां अहिड़ो थिए ई थो, या बीमारी या घाटो कुझु,
पहिरियों चलो एॾो न हुयो, लेकिन कोरोना खां पोइ त सभिनि जी हालत अहिड़ी थी वई आहे न, त बि माण्हू सामनो नथो करे सघे, छोकी आत्मा में शक्ति न आहे। त बाबा चए थो गणेश जी आत्मा, छोकी गणेश जी आत्मा बि कलयुग में ई आहे, तॾहिं त हिन समय माण्हू पूजन था न हुनखे। त कोई बि माण्हू कंहिंखे छो यादि कंदो? अॼु माण्हू गांधी जी खे यादि था करनि, गांधी जी जे जीवन सां सिखनि था छा कयूं। जेको बि माण्हू सुठो सुठो करे त हुनजे जीवन खे यादि करे कि हिननि ईअं कयो, सिखी करे हले थो। त गणेश जो तव्हां रूप ईअं ठाहे करे पूजो त पहिरीं ॻाल्हि त अहिड़ो कोई देवता आहे ई न जंहिंजो हाथी जहिड़ो मुंहुं आहे, पर इहे उहा आत्मा आहे। त इहे सभु ॻाल्हियूं कलयुग में ईंदियूं आहिनि। त हिन आत्मा, गणेश जी आत्मा बि हिन कलयुग जे समय में परमात्मा खे यादि करे हिन कलयुगी दुनिया में कीअं सुख शांति सां रहूं, हिन कलयुगी दुनिया में कीअं सुख शांति सां रहूं असां, हुनजे लाइ हिन गणेश जी आत्मा परमात्मा खे यादि करे पंहिंजे अंदर इहे सभु शक्तियूं भरे। त गणेश जी आत्मा कोई सत्युग में ये सब परमात्मा की याद करे शक्तियूं न होती, सत्युग में तो कोई दुख आए न, परेशानी आए न, होती तो आत्मा आई शक्तिशाली, इनकी तो कोई परेशानी न। लेकिन ये गणेश जी आत्मा कलयुग में ही परमात्मा की याद करे, वो भी न संगम युग से, जॾहिं कलयुग अंत तो थे सत्यवादी जी हिन हाणे हिन युग में, संगम युग में गणेश जी आत्मा परमात्मा की याद करे पंहिंजे अंदर ही शक्तियूं भरे, जिससे वो परिस्थितियुनि के सामनो करे सके। त हिन जे लाइ माण्हुनि उन्हनि खे नाम ॾियो भई ये तो बलनेश्वर। त बाबा चयईं हाणे जीअं हुन मूंखे यादि करे सामनो करण जी शक्ति वरितई मूंखां, तव्हां बि मूंखे यादि करे न परिस्थितियुनि खे सामनो करण जी शक्ति पाण में भरो। सिर्फ़ नाम जपण सां, पूजा या अदो करण सां न थींदो। उन देव या देवी में छा विशेषता, ॾिसो आरती जॾहिं माण्हू ॻाईंदा आहिनि त उन्हनि जी विशेषता ई ॻाईंदा न, तूं अहिड़ो आहे, तूं ईअं आहे, तूं ईअं कंदो आहे, त असांखे बि उहो सभु पंहिंजे अंदरि धारण करणो। बाबा चए थो ॾिसो गणेश जो नाम गिरजात्मज आहे। असां कहिड़ी बि दुर्गम परिस्थिति में पंहिंजे मन जी स्थिति अचल अडोल रहे पई, त असांखे बि परमात्मा की यादि करे ऐं ज्ञान जो मनन चिंतन करे। भई माण्हू जो प्रश्न थींदो आहे न, जॾहिं कोई परिस्थिति ईंदी आहे न त माण्हुनि जे मन में इहे प्रश्न हूंदा आहिनि कि छो थियो, हाणे छा थींदो, कॾहिं थींदो, पोइ ईअं कीअं थींदो, ये जेका प्रश्न आहिनि न, ये मन में उत्पन्न थींदा आहिनि त हलचल थी वेंदी आहे। लेकिन अगरि असां ज्ञान हुजे, असांखे परमात्मा जेको ज्ञान ॾिनो अथई, परमात्मा द्वारा शक्तियूं हुजनि असां में, त असां कॾहिं बि कंहिं परिस्थिति में असांजे मन में हलचल न ईंदी। छो छा जो प्रश्न उत्पन्न थियण जो सवाल ई न आहे। त तव्हां मन में रहंदो भई जो थियो ॾाढो सुठो, छो कल्याणकारी बाप मुझसां गॾु आहे न, निराकार परमपिता परमात्मा शिव बाबा मुझसां गॾु आहे, त मुंहिंजे जीवन में कुझु अकल्याण थी सघंदो। त हर परिस्थिति में असां अचल अडोल रहूं, तॾहिं असां बि छा ठही वेंदासीं, गिरिजात्मज ठही वेंदासीं। गणेश खे गिरिजात्मज बि चईंदा आहिनि, त मतिलबु हुनजी आत्मा में इहा विशेषता हुई। जॾहिं हुनजी आत्मा में हुई त असां बि त आत्मा आहियूं, त असां बि परमात्मा खे यादि करे पंहिंजे अंदरि विशेषता भरे सघंदा आहियूं। बाबा चवनि था गणेश जो हिकु नाम सिद्धि विनायक बि आहे। बाबा चए थो सिद्धि विनायक मतलब कुझु सिद्ध करे सघो, माण्हू जो सोचता आहिनि, जो उनखे प्रैक्टिकल में करे सघनि, तॾहिं हुनखे चवंदा आहिनि सिद्धि स्वरूप आत्मा। भई जेको सोचदी आहे उहो पंहिंजो कमु पूरो कंदी आहे। सोचण, ॻाल्हाइण, करण सभु समान थो थिए। ऐं उहो कीअं करे सघंदी आहे आत्मा? परमात्मा जी शक्ति द्वारा। अॼु भले दुनिया में केतिरा बि वॾा वॾा माण्हू आहिनि न, भले पैसो आहे, कुझु बि आहे,
लेकिन जेस ताईं भगवान जी चित्र ठाहिया जे हेठां न रहंदा न, तेस ताईं उन्हनि खे उन पैसे सां उहो सुख जो अनुभव न थींदो। जेके माण्हू अहंकारी बि हूंदा आहिनि न, चईंदा आहिनि असां भगवान खे छो मञूं, भगवान कुझु बि न थींदो। त मतलब कि हुन आत्मा में जेतिरो बल आहे उहो यूज़ करे पंहिंजो जीवन खाए पीए ऐश करे थी, लेकिन कॾहिं आत्मा जी शक्ति ख़तम थी वेंदी पोइ त हुनखे भॻवान वटि अचिणो ई पवंदो ऐं सदा ई परमात्मा जो शुक्रिया कंदे हले त हुनजी आत्मा जी शक्ति में बल वधंदो वेंदो न। हिन करे बाबा चए थो गणेश जी आत्मा मूंखे यादि करे हर संकल्प खे सिद्ध करण जी शक्ति प्राप्त कयो। भई अॼु माण्हू कुझु सोचे कुझु थो, ॻाल्हाए कुझु थो, करे कुझु ॿियो थो, त हुनजी मतिलबु हुननि जी सोच जॾहिं सोचंदा आहियूं न त सोचंदो आहे ठीकु आहे, सोचंदो आहे थियो न थियो ठीकु आहे, इहे न थींदो त इहे कंदसि, इहे न थींदो त इहे कंदसि, सोचो कुझु, ॻाल्हायो कुझु, करणु कुझु वेही रहंदो ऐं थी कुझु ॿियो वेंदो, सही चार ई अलॻि। लेकिन बाबा चए थो अगरि तव्हां मूंखे यादि कंदव त तव्हां जो सोचो था न उहो ई तव्हां प्रैक्टिकल में करे ॾिसंदव, उहो ई तव्हां करण में सफलता प्राप्त करे सघो, तव्हांखे सिद्धि मिलंदी। त गणेश जी आत्मा जो हिकु मंदिर बि, गणेश खे हिकु नाम बि ॾिनल आहे सिद्धि विनायक, अर्थात सभु कुझु सिद्ध करण वारो। माण्हू हुन सां प्रार्थना था करनि असांजो इहे संकल्प सिद्ध करण जी शक्ति ॾियो, ईअं ॾियो, लेकिन हुन बि परमात्मा खां वरितई। असां जिते बि गणेश जी मूर्तियूं रखल आहिनि हुनजी जॻह परमात्मा जी मूर्ति रखी करे निराकार परमात्मा जी ऐं परमात्मा खे यादि करूं। ये 9-10 ॾींहं जेतिरा बि माण्हू भॻवान गणेश जे रूप खे पूजनि था त तुंहिंजी आत्मा में बि केतिरी शक्ति अची वेंदी। बाबा चए थो तव्हां हर साल हुनजो ॾींहुं ईअं मल्हायो था 10 ॾींहं एतिरा ॾींहं, लेकिन तव्हां अगरि इहे 10 ॾींहं जेतिरा बि तव्हां मल्हायो था न, अगरि इन 10 ॾींहंनि में तव्हां मूंखे यादि करे पंहिंजे अंदर इहे सभु शक्तियूं भरे छॾंदव न त तव्हांजो साल छा 21 जन्मनि ताईं तव्हांजे जीवन में शक्तियूं कायम रहंदियूं। चईंदा आहिनि न भई ॾिसो साल खां पोइ वरी मल्हाईंदा, वरी गणेश खे मूर्तियूं ठाहींदा, वरी हुनखे विझाईंदा, शक्तियूं घुरंदा, वरी साल कढंदा, वरी साल मल्हाईंदा, हर साल इहे शक्तियूं वठंदा ई घुरंदा ई रहंदा आहिनि त बि जीवन में विघ्न ख़तम नथा थियनि। त बाबा चए थो विधि पूर्वक कर, जीअं हुन मूंखे यादि करे प्राप्त कई अगरि तव्हां बि प्राप्त करो त 21 जन्म, इहो हिकु जनम छा, हिकु साल छा, सत्य त्रेता ताईं असां में सदा शक्ति कायम रही। असांखे कंहिंजे अॻियां हथ न फैलाइणा पवंदा, असां कहिड़े बि भॻवान जे रूप जी पूजा न करणी पवंदी। असां आत्मा शक्तिशाली हूंदासीं, पंहिंजे जीवन में सहज ई शांति सां रहंदासीं। अच्छा, मीठे मीठे सिकले के बारे में किसी माता पिता बाप दादा जो याद प्यार और गुड मॉर्निंग रूहानी बाप जी सभी रूहानी बारन के नमस्ते शांति जी, रूहानी माता पिता बाप दादा के याद प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते वरदान आए पूज्य पंजी स्मृति द्वारा सर्व जी पालना करण वाला शुभ वृत्ति मनसा शक्ति संपन्न। बाबा चवनि था ॾिसो सभिनि खां ऊच धर्म कहिड़ो आहे, आदि सनातन देवी देवता धर्म। ॾिसो देवी ऐं देवताउनि जे मंदिर में आहे न सभी माण्हू सर जॾहिं ज़रूर झुकाईंदा, हिकु शिव जे अॻियां हिकु ॿियो देवी देवताउनि जे अॻियां। वॾो वॾो विद्वान पंडित बि देवी जे अॻियां सर झुकाईंदा, सिख माण्हू बि देवियुनि जे अॻियां सर झुकाईंदा। छो हर धर्म वारो, हर जेका बि धर्म वारा आहिनि देवी देवताउनि खे ऊच ज़रूर मञनि। ॾिसो तव्हां ॾिसो कृष्ण खे बि माण्हू मञनि था, विदेश वारा माण्हू बि कृष्ण खे ज़रूर मञनि। चईंदा आहिनि हा कृष्ण देवता आहे, सुठो देवता आहे।
शो शुद्धि देवी देवता धर्म सभिनि खां ऊच धर्म आहे। जे घर में वॾा हूंदा आहिनि त उन्हनि खे पूर्वज चईंदा आहियूं। ये देवी देवता सभु धर्म वारनि जा पूर्वज आहिनि, वॾा आहिनि। त जे उहा आत्मा सत्युग खां हिते पाठ थी ॿुधाइनि त केतिरे अनुभवी हूंदियूं न। बाक़ी सभु धर्म त पोइ आया। बाबा सोचो जिते भी आत्मा मुंहिंजो ये ज्ञान प्राप्त कंदी आहे न, उहो आदि सनातन देवी देवता धर्म वारी आत्मा हूंदी आहे ऐं उहो आत्मायूं पूर्वज आत्मायूं हूंदियूं। त तव्हां वॾा छा कंदा आहिनि, डंडनि जी पालना कंदा आहिनि। त तव्हां बि सदा इहे सोचो, भले कहिड़े बि धर्म जी आत्मा हुजे, भले कोई बि हुजे, लेकिन सदा सोचो मां परमात्मा जो ॿार, ये भी परमात्मा जो ॿार, मां सभिनि आत्माउनि जो सभिनि आत्माउनि खां वॾी आत्मा, सभु धर्म वारी आत्माउनि खां वॾी धर्म जी आत्मा। ऐं मूंखे सभिनि जे लाइ सदा सुठो सोचणो। दुनिया सदा पंहिंजे पाण खे पूर्वज आत्मा सम्झी करे विश्व जी सर्व आत्माउनि खे सुख, शांति, प्रेम, आनंद, शक्तियुनि जो दान ॾे। तव्हां जीअं सोचंदव न परमात्मा खे यादि करे कि बाबा सभिनि आत्माउनि खे शक्ति मिले, सभिनि आत्माउनि खे सुख मिले, शांति मिले, तव्हां हिते वेठे वेठे विश्व जी सर्व आत्माउनि खे शक्ति ॾेई सघंदा आहियो। स्लोगन आहे, जे वटि ज्ञान जो अविनाशी धन आहे वो दुनिया में सभिनि खां वॾी संपत्ति आहे। माण्हुनि जे लाइ स्थूल पैसा जंहिं वटि आहिनि उन्हनि खे करोड़पति चईंदा आहिनि, लेकिन तव्हां ॾिसो पैसा बि कंहिंजा हूंदा आहिनि, कागज़ जा हूंदा आहिनि या सिके जा हूंदा आहिनि। आग लॻी त सभु कागज़ जा नोट जली विया, वो त ग़रीब थी वियो न पोइ। लेकिन बाबा परमात्मा जे अॻियां सभिनि खां वॾो संपत्तिवान केरु आहे? जे आत्मा खे इहो ज्ञान आहे कि मां आत्मा आहियां, मुंहिंजो पीउ परमात्मा आहे, मां आत्मा परमधाम जी रहण वारी, मां आत्मा ईअं सृष्टि जो चक्कर काटे हाणे कलयुग अंत में अची पहुची है। परमात्मा जो ये अविनाशी ज्ञान जे वटि आहे, खुद जो परमात्मा के बारे में, सृष्टि चक्र के बारे में, वो आत्मा सभिनि खां ज्यादा धनवान आहे। ऐं हाणे जेतिरो असां परमात्मा खां ये ज्ञान धन वठी करे पंहिंजी बुद्धि रूपी झोली में भरदासीं, हुनजो मनन चिंतन कंदासीं, ओतिरो ई असांखे सत्युग त्रेता में स्थूल धन संपत्ति मिलंदी। भैया जे अगरि तव्हां इहे सम्झो कि मां आत्मा, मुंहिंजो पाप परमात्मा, ये सभिनि खां वॾो धन आहे, इन खां वॾो ॿियो धन ॿियो थी न सघंदो। तो ये जेतिरो जेतिरो असांखे बाबा नई नई ॻाल्हियूं ॿुधाए थो न, उहो बुद्धि रूपी तिजोरी में अगरि असां भरदा वेंदासीं, मनन चिंतन कंदा वेंदासीं, ओतिरो असां धनवान थींदा वेंदासीं। ओम शांति। बाबा खे यादि करो।